सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दनि भलीकार आऊं आहियां अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद। अॼु जेको अवां जे साम्हूं असां प्रैक्टिकल परफॉर्म कंदासीं उहो जेको प्रैक्टिकल आहे उहो आहे एसिड बेस ट्राइब्रेशन। यानी हिन प्रैक्टिकल में असांखे छा करणो आहे, एसिड के बेस सां केमिकली रिएक्ट कराए साल्ट ऐं वाटर ठाहिणो आहे, जंहिंजे लाइ असां जेको प्रैक्टिकल में जेको सामान घुर्बल आहे उन में असांखे ब्यूरेट खपे, आयरन स्टेन खपे, सॉल्यूशन आउं तैयार करे छॾियो आहे सोडियम हाइड्रोक्साइड यानी बेस जो सॉल्यूशन आहे। ॿियो सॉल्यूशन आउं तैयार कयो आहे हाइड्रोक्लोरिक एसिड यानी HCl आहे, डिस्टिल्ड वाटर खपे ऐं उन खां अलावा असांखे ड्रॉपर खपे, पिपिट खपे, फनिल खपे ऐं फिनाल्फ्थलीन इंडिकेटर आहे इहो घुर्जे असांखे, ऐं कोनिकल फ्लास्क घुर्जे। इहे कुछ मटीरियल आहिनि जेके असांजे लाइ घुर्बल आहिनि। सोडियम हाइड्रोक्साइड बेस यानी असास इहो सॉल्यूशन आउं तैयार कयो आहे। सोडियम हाइड्रोक्साइड जे सॉल्यूशन के असां ब्यूरेट में भरींदासीं। ब्यूरेट असां वटि 50 ml जो आहे। इन ब्यूरेट जे मथां फनिल यानी कीफ लॻाईंदासीं ऐं उन खां बाद में इन में असां सोडियम हाइड्रोक्साइड दाख़िल कंदासीं। सोडियम हाइड्रोक्साइड जेका लेवल आहे उहा असांखे 50 ml ते रखणी आहे। हिते असां ॾिसी रहे आहियूं त इन सोडियम हाइड्रोक्साइड जी लेवल जेका आहे उहा 50 ml ते नाहे। हेठां ड्रॉपर खे थोरो खोलींदासीं त जीअं 1 by 1 ड्रॉप क्रॉस थिए हिन मथां, ऐं मथां जेका लेवल आहे उहा असांजी एक्यूरेट बीहे। अच्छा, ये लेवल थोड़ी थी वई ऐं जेकॾहिं मथां लेवल असांजी हेठि मथे थिए थी पई त उन हवाले सां असांखे ई लेवल खे मेंटेन करण जे लाइ वरी ॿीहर सोडियम हाइड्रोक्साइड दाख़िल करे 50 ml जी रेंज ते बीहारींदासीं। ऐं तव्हां ॾिसो पिया त हिते जेको आहे सोडियम हाइड्रोक्साइड जी लेवल उहा असां वटि 50 ml जे क़रीब आहे। नॉब के टाइट करे बंद कंदासीं त जीअं असां हाणे असां कोनिकल फ्लास्क खणंदासीं। इन कोनिकल फ्लास्क में हाइड्रोक्लोरिक एसिड जो सॉल्यूशन दाख़िल कंदासीं। हाइड्रोक्लोरिक एसिड जा 10 ml खणंदासीं जेके असां पिपिट जी मदद सां इस्तेमाल कंदासीं। इन पिपिट ते मथे निशान लॻल आहे ऐं तव्हां ॾिसो पिया त ऑलमोस्ट ये 10 ml आहिनि जेके असां कोनिकल फ्लास्क में एसिड जा दाख़िल कयासीं यानी तेज़ाब हाइड्रोक्लोरिक एसिड। उन खां बाद में असां इंडिकेटर खणंदासीं। इंडिकेटर आहे असां वटि फिनाफ्थलीन। इन फिनाफ्थलीन जा 4-5 ड्रॉप्स जेके आहिनि इहे असां ड्रॉपर जी मदद सां इन एसिड में दाख़िल कंदासीं। उन खां बाद में ट्राइब्रेशन जे लाइ एसिड खयोसीं 10 ml, इन में इंडिकेटर विधोसीं फिनाफ्थलीन। इहो जेको फिनाफ्थलीन इंडिकेटर आहे इहो एसिड में कलरलेस हूंदो आहे यानी इहो एसिड में को बि कलर न ॾेखारींदो। हाणे कोनिकल फ्लास्क में असां एसिड पियो आहे, ब्यूरेट मां असां आहिस्ते आहिस्ते बेस किराईंदासीं ऐं उन खां बाद में इनखे शेक कंदा रहंदासीं उन वक़्त ताईं जेसीं ताईं लाइट पिंक कलर नथो अचे पियो। लाइट पिंक कलर इहो असां वटि एंडिंग पॉइंट आहे त यानी रिएक्शन जेको एसिड ऐं बेस जो आहे उहो ऑलमोस्ट असांजो कंप्लीट थी वियो आहे यानी साल्ट ऐं वाटर जेको आहे उहो प्रिपेयर थी वियो आहे। ऐं हाणे असां ॾिसंदासीं त 1 by 1 जेको आहे सो ड्रॉप ईंदो असां वटि बेस जो एसिड में ऐं उनखे असां मुसलसल शेक कंदा रहंदासीं। पिंक कलर पहिरियां आयो पर वो डिसअपियर थी वियो इन वजह जे करे छाकाणि त बेस जेको आहे उहो असां वटि रिएक्शन करे रहियो एसिड सां। मुसलसल इनखे शेक कंदा रहंदासीं। तव्हां ॾिसो था पिया
त इन में पिंक कलर जेको आहे लाइट पिंक कलर अची वियो आहे असां वटि। हाणे इहो जेको लाइट पिंक कलर आहे इहो असांखे ॾसे थो पियो त एसिड ऐं बेस मुकमल तौर ते पाण में रिएक्ट कयो आहे, यानी हिन कोनिकल फ्लास्क में हाणे न एसिड मौजूदु आहे न बेस मौजूदु आहे, बल्कि साल्ट ऐं वाटर मौजूदु आहे। 10 ml असां एसिड जा खयासीं, कोनिकल ब्यूरेट का जेको आहे असां रीडिंग नोट कंदासीं, वो फार्मूला में पुट करे ऐं उन रीडिंग के थ्रू असां मेजर कंदासीं त इन कैलकुलेशन सॼी कीअं थी पई। यानी इहो हुयो असां वटि एसिड बेस जी टाइट्रेशन, त एसिड जॾहिं बेस सां रिएक्शन कंदो त कहिड़े नमूने सां केमिकली रिएक्ट थिए थो पियो। इन एक्सपेरिमेंट खे जेकॾहिं ॿीहर दोहराइण चाहींदासीं त बेस हिते ई रहंदो असां वटि, हिन खे असां डिस्कार्ड करे छॾींदासीं। डिस्कार्ड करण खां बाद में वरी ॿीहर असां 10 ml खणी करे ऐं 2 या 3 रीडिंग्स जेतिरियूं बि वठणु चाहियूं असां। थैंक यू वेरी मच।